धरती टीवी पारां पंहिंजे नाज़रीन लाइ मेगा मज़ाहिया शो लाफ्टर हाउस शुरू कयो वियो आहे, जेको तमामु जल्द धरती टीवी जे स्क्रीन ते ॾिसी सघंदा। शो जो मेज़बान सोराब सुमरो आहे, जॾहिं त एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ताहिर आराइन ऐं डायरेक्टर ज़हीर मीरजत आहे। लाफ्टर हाउस में जग मशहूर ॻाइणी सनम मारवी शिरकत कई त मथस गुल निशावर कया विया। अवां जी बेतहाशा ताड़िन में अची रही आहे सनम मारवी। लाफ्टर हाउस में सनम मारवी गीत गाए वेठल माण्हुनि खे झूमाए छॾियो। मूंखे कहिड़ी ख़बर आहे थींदो आहे सॼो साॻ सॼण में हूंदो आहे। मूंखे कहिड़ी ख़बर आहे थींदो आहे सॼो साॻ सॼण में हूंदो आहे। हम ईंदो आहे चारो चराग तेरे बलण हमेशा पंजवा में बालण आया भला झूलेलालण सिंधड़ी दा सेवन दा सभी शोबास कलंदर दमादम मस्त कलंदर और दा पहला नंबर अली रग रग दे अंदर कलंदर पा कलंदर ओ लाल मेरी वो लाल मेरी। मेज़बान सोराब सुमरो, मज़ाहिया फनकार अली गुलमला, वाहिद रज़ा, रिमशा शहज़ादी ऐं फ़हीम मुग़ल अदाकारीअ जा जोहर ॾेखारे 4 चंड लॻाए छॾिया। उकड़ भई है यार पप्पन पिया के भी पाड़े में रहंदो आहे असांजो हिकिड़ो। वाह सनम मारवी आई आहे असां वटि। सनम मारवी आई है, सनम मारवी आई है, सनम मारवी आई है, सनम मारवी आई है। अरे पोइ हुनखे छो थो कुटे? सनम मारवी। I am Jolly, not Sanam Marvi. गलती मारे से हाणे ये कलाम आहिनि इहे छा आहे? गुपचुप छा आहे? कंहिंखे वणे थो, कंहिंखे नथो वणे, तोखे नथो वणे भले। ईअं पुलिस जो सूबेदार हुनखे बि मुंहिंजो ॻाइण जो अंदाज़ न वणे। 4 महीना थाणे ॿधो पे न बुड़ी। सनम मारवीअ जो चवणु हो त हिन पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणा ॾुख ॾिठा आहिनि। हूअ एतिरो न रुनी आहे जेतिरो अॼु हिन प्रोग्राम में खिली आहे। मां पाण ॾाढी खिल मूंखे ॾाढी पसंदि आहे। करण वारी आहे, टिकटॉक वीडियो ठाहींदी आहे। मां जी ज़िंदगी जे जहिड़नि लम्हनि मां ऐं जहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़री आई आहियां ऐं के अहिड़ो वक़्तु हुयो जो मूंखे लॻंदो त हा हाणे मां कॾहिं बि ज़िंदगी में न खिली सघंदसि ऐं मां कॾहिं उन जॻह मां निकिरी न सघंदसि। पर पोइ जॾहिं मां पंहिंजे पाण खे संभालियो ऐं सोचियो, उन खां पोइ बसि मूं अहद करे छॾियो त मूंखे बसि हाणे खिलणो ई आहे। भले ज़िंदगी में ॾुख हुजे सुख हुजे, पर मूंखे उनखे खिली करे करणो आहे। लाफ्टर हाउस जे ईंदड़ प्रोग्रामनि में सोशल मीडिया स्टार असगर खोसो, लीजेंड अदाकारा शबीरा चन्ना, सिंधी गीतनि जो मशहूर गुलूकार मुमताज़ मोलाई ऐं वहीद हिकिड़ो महिमान हूंदा। लाफ्टर हाउस शो तमामु जल्द धरती टीवी जे स्क्रीन ते हूंदो।